सिंध के ॿियनि ज़िलनि जियां डिस्ट्रिक्ट टंडोलियार में भी पाकिस्तान पीपल्स पार्टी स्वीप किया है। MC ते भी काफ़ी सीटूं खयूं आहिनि ऐं यूसिन ते भी काफ़ी सीटूं कयूं आहिनि। इन वक्त असां वार्ड 4 जे PP उम्मीदवार अब्दुल लतीफ़ बलोच वटि वेठा आहियूं, जेको वॾी अक्सर कामयाबी माणी आहे। अब्दुल लतीफ़ बलोच खां पुछंदासीं त तव्हां कामयाब थी छा था महसूस करे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जिए बुठो जिए बेनज़ीर बुठो। असां इन के पहिरीं भी इलेक्शन विड़िया आहियूं, 3 दफ़ा हितां असीं कामयाब थी आहियूं। इन दफ़ा मोहतरम असांजो चेयरमैन बिलावल भुट्टे जी रहनुमाई ऐं असांजे हिते जा MNA MP जा रहनुमाई ऐं पीपल्स पार्टी जा वर्कर जहिड़नि जी महिनत सां ऐं पंहिंजे बरादरीअ जी महिनत सां ये इलेक्शन पहिरीं इलेक्शन खां वधीक यानी कि आसानी तौर सां असां कठियो आहे। पहिरीं खां वधीक असां आसानी तौर आहियूं। MC में असां पहिरीं खां पहिरीं 13 वार्ड कटिया आहिनि, हींअर लॻभॻि 17-18 वार्ड असीं कटे चुका आहियूं। हिन में इहो आहे कि पीपल्स पार्टी आम आवाम जी पार्टी आहे। ख़ासि तौर वर्करनि खे इज़त था ॾियनि। जेको आहे कमकार सन्हा थींदा आहिनि, को थींदा आहिनि को न थींदा, पर आम माण्हू खे पीपल्स पार्टी सां मोहबत आहे। उन्हनि को कमकार सां मोहबत कोन आहे, उन्हनि खे पीपल्स पार्टी सां मोहबत आहे। छो पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे। इन में को रंग नस्ल को ज़बान को मज़हब जो न आहे तफ़रीक़। इहा अवामी पार्टी आहे। असां इन अवामी पार्टी सां 1968 खां हलूं पिया। यहाँ ताईं इंशाअल्लाह कामयाबियूं नसीब थियनि त अवाम मोहबत था कनि। असां उम्मीद कंदासूं कि असां अवाम जे लाइ को ख़िदमत करूं, जीअं असांजो क़ाइदे अवाम ग़रीब अवाम जी ख़िदमत कई आहे, जीअं मोहतरमा बेनज़ीर कई आहे। ऐं हींअर असांजो चेयरमैन जवान चेयरमैन बिलावल भुट्टो भी अवाम जी ख़िदमत कंदो। असीं उन जी रहनुमाई में उन सां गॾिजी अवाम जो ख़िदमत कंदा रहंदासूं। इन करे असांजी ख़िदमत करे पीपल्स पार्टी के माण्हू वोट था ॾियनि। त इन जो चवणो हो त शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो जे ॾिनल मिशन ते अवाम जी बेलोस ख़िदमत कंदासीं। कैमरामैन महबूब अली सां गॾु ज़ुबैर ख़ासि के लिए खबर 4 TV टंडोलाया।